नाज़रीन, काफ लीग असेंबली मेंबरन की खरीद और विक्रे जो हुकूमती इल्ज़ाम रद्द कंदे एक भेरो ॿीहर हुकूमती और अपोजिशन का पंहिंजा रिथियल जलसा जुलूस मुलतवी करण जो मुतालबो करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म चौधरी शुजात हुसैन चयो आहे त जेकॾहिं जलसन जुलूसन में जेकॾहिं को मरी वियो या मारायो वियो त सभु पछताईंदा। पंहिंजे जारी कयल बयान में काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन क़ौमी असेंबली मेंबरन के खरीद और विक्रे जो हुकूमती इल्ज़ाम रद्द करे छॾियो। चौधरी शुजात चयो त अॼुकल्ह टीवी ऐं अख़बारनि में अची रहियो आहे त नोटनि जूं बोरियूं खुली वियूं आहिनि। एतिरे ताईं जो वज़ीर आज़म बि इहो ज़िक्र कयो आहे। हुन चयो त हीअ पहिरीं बेएतमादी रिथ आहे जंहिंमें न को वोट ख़रीद करे रहियो आहे ऐं न ई को खपाए रहियो आहे। इहा रुगो प्रोपेगेंडा आहे। संदसि चवण हो त हुकूमत सदाईं जलसा रोकण जी कोशिश कंदी आहे, पर ही पहिरियों भेरो थियो आहे हुकूमत ऐं अपोजिशन हिक ई इशू ते जलसा करे रहियूं आहिनि। अपोजिशन हुकूमती ऐलान ॾिसंदे ई जलसनि ते इसरार करे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म अपील कई त हुकूमत ऐं अपोजिशन ॿई पंहिंजे जलसनि जा प्रोग्राम मुलतवी कनि। उन्हनि जलसनि में जेकॾहिं को मरी वियो या मारायो वियो त सभु पछताईंदा। चौधरी शुजात वधीक चयो त वफ़ाक़ी वज़ीर चवनि था त 10 लख माण्हुनि मां गुज़री इमरान ख़ान ख़िलाफ़ वोट विझणो पवंदो। जॾहिं को वोट विझण जो फ़ैसिलो करे त 10 लख त छा 10 करोड़नि जो मजमूओ बि कुझु नथो रोके सघे। पंहिंजे जारी कयल बयान में काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन क़ौमी असेंबली मेंबरन के खरीद और विक्रे जो हुकूमती इल्ज़ाम रद्द करे छॾियो। चौधरी शुजात चयो त अॼुकल्ह टीवी ऐं अख़बारनि में अची रहियो आहे त नोटनि जूं बोरियूं